अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, खंडियारो शहर के छंडड़ मोरीअ भरिसां रहंदड़ खदड़े नूर बानो फ़कीर किरण फ़कीर पारां संदन इलाइक़े में ज़बरदस्ती खेर वठंदड़ रुबीना खतरो जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नूर बानो फ़कीर किरण फ़कीर दाहल ईंदे चयो आहे त कंडियारो मोहब्बत देरो ऐं आस पास वारनि इलाइक़नि में असांजे ख़ैरात जी हद मुक़ररु थियल आहे। हाणे वरी रुबीना खतरो असांजी हद में ज़बरदस्ती ख़ैरात वठे थो, जेका असां सां नाइंसाफ़ी कई पई वञे। रुबीना फ़कीर खे रोकियो आहे, पर हू असांजी हद मां खेर वठण बंदि नथो करे। अहिड़ी दांह असां कंडियारो पुलिस खे बि ॾिनी आहे। असां वसवारनि खां मुतालबो कयूं था त नोटिस वठी असांजी हद में ज़बरदस्ती ख़ैरात वठंदड़ रुबीना फ़कीर ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। ॿी सूरत में असां सख़्त एहतिजाज कंदासीं। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।